अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ है। यहाँ वज़ीर उनड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला ज़िंदगी काज़ी अहमद अस्पताल में गुज़िरियल चंद ॾींहं पहिरीं अस्पताल में ड्यूटी कंदड़ ॿारनि जे डॉक्टर तस्वीर बुर्रो जी कोरोना जी रिपोर्ट पॉज़िटिव अचण खां पोइ अॼु अस्पताल खे मुकमल तौर सील कयो वियो। बाद में नवाब शमा स्पेशल टीम काज़ी अहमद अस्पताल पहुती। अस्पताल जे समूरे अमले जा कोरोना जा टेस्ट सैंपल वरिता, जंहिंजी अॼु रिज़ल्ट अची वई आहे। जंहिंमें अस्पताल में कमु कंदड़ माणिक बालादी पुलिस जी ड्यूटी कंदड़ एहलकार अब्दुल रहीम जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे, जंहिंखां पोइ उन्हनि ॿिन्ही खे आइसोलेट कयो वियो आहे। जॾहिं त काज़ी अहमद सरदार कॉलोनी जो रहवासी ऐं डिग्री कॉलेज जो मुलाज़िम सिकंदर इलाक़ो ऐं ज़मा मांजोटो जो आगा खान लेबॉरेटरी मां टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे। जॾहिं त काज़ी अहमद में वधंदड़ केसनि जो तइदाद 15 थी वियो आहे ऐं जॾहिं त उन्हनि मां हिकु सिहतयाब थी वियो आहे। जॾहिं त मुसलसल काज़ी अहमद में केस वधंदड़ करे काज़ी अहमद में शहरनि में परेशानीअ वारी लहर छायल आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।